पंहिंजो पको यार कजां। सुभान अल्लाह माशा अल्लाह, सुभान अल्लाह माशा अल्लाह। रुगो जीलानी सां तू प्यार कजां, अकीदो पंहिंजो पको यार कजां, अकीदो पंहिंजो पको यार कजां। सुभान अल्लाह माशा अल्लाह, सुभान अल्लाह माशा अल्लाह। सॼी दुनिया खे छॾे ॾिजां लेकिन तूं अदा इहो हिकु पीर न छॾिजां। साईं बग़दाद वारो कजां दिल खां न जुदा, मिठो दस्तगीर न छॾिजां, मिठो दस्तगीर न छॾिजां। पाण खे दर दर न ख़्वार कजां, अकीदो पंहिंजो पको यार कजां। रुगो जीलानी सां तू प्यार कजां। सल्ले अला मुहम्मद, सल्ले अला शफीअना, सल्ले अला मुहम्मद। अदा दस्तगीर दस्तगीर नचे सुभान अल्लाह। छा दस्तगीर दस्तगीरा जेको दस्तगीर न आहे उहो असांजो न आहे। दरगाह शरीफ जो इहो ऐलान आहे, इहो नारो आहे, असां उन सां हथ न मिलाईंदा आहियूं जेको दस्तगीर खे न मञंदो आहे। वो चाहे सॻो भाउ हुजे, रिश्ते में हुजे, मामो हुजे, चाचो हुजे, सोट हुजे, मासात हुजे, दोस्त हुजे, पर जेको दस्तगीर न आहे उहो असांजो न आहे। इहो असांजो अलल ऐलान हूंदो आहे। छो जो दिल पर दस्तगीर रब जो त महबूब आहे, पर रब जे महबूब जो बि महबूब आहे। कुल पीरनि जो पीर आहे, महबूब सुभानी आहे। कुल पीरनि जो पीर आहे, जेको पीरनि जो पीर हूंदो उहा बि हस्ती हूंदो न। हाँ उहा बि जेका हस्ती हूंदो न, जेको पीरनि जो पीर आहे। हिकिड़ो छा पीर, पर हे पीरनि जो बि पीर आहे। जॾहिं मुंहिंजे महबूब सुभानी, कुतुब रब्बानी, शहबाज लामकानी, किंडिल नूरानी, गौसे समदानी, अजपाल मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी दादले दस्तगीर खे रब ताला हुकुम फरमायो त अब्दुल कादिर जीलानी हाणे ऐलान कर। मुंहिंजा रब कहिड़ो ऐलान कयां? रब ताला फरमायो ऐलान कर, कदमी हाज़री अला रकबते कुल्ले वलीउल्लाह। महबूब सुभानी ऐलान कर त अब्दुल कादिर जीलानी जो कदम हर वली जी गर्दन जे मथां आहे। जेबल रब ताला जे तरफा जो इल्हाम जो हुजूर गौस पाक खे त पाण बगदाद शरीफ जी जामिया मस्जिद जे मिंबर ते रही करे इहो ऐलान करण फरमायो त कदमी हाज़री अला रकबते कुल्ले वलीउल्लाह। अब्दुल कादिर जिलानी जो कदम रब ताला जी हर वली जी गर्दन जे मथां आहे। जॾहिं इहे अल्फाज़ मुबारक दोस्तनि खे वरी बि गुज़ारिश आहे, जेके ॿाहिरि बीठा आहियो, हरू भरू बीठा आहियो, रब जी रहमत वसे पई, तव्हां अचो। असांजो अक़ीदो हूंदो आहे असां अहिड़े महफ़िल में ईंदा त गुनहगार थी आहियूं, ईंदा त ख़ाली झोल खणी आहियूं, पर जंहिंमहिल हितां उथंदा आहियूं त रहमत सां भरे करे झोल पहुचंदा आहियूं। आया भी आयो, हरू भरू ॿाहिरि बि बीठा आहियो, तगुनि में सूर पियो थिए, जिस्म जो रत पिया खपायो, अवां अचो न पियो। जेको प्रोग्राम में वेंदव इंशाअल्लाह ताला रब ताला थोरे दिलि पर दस्तगीर सदिके अवां जा उहे बेड़ा तारे छॾींदा। हथ मथे करे चओ भेज दस्तगीर, हथ मथे ते ठारे करे चओ भेज। जेॾी महिल इहे अल्फाज़ मुबारक हुज़ूर गौस पाक जी ज़बान मुबारक मां निकिता त उन वक़्तु जेके अल्लाह जा कामिल वली मौजूद हुया उन्हनि उते गर्दन झुकाई आहे। जेके रब जा कामिल वली ही जहान छॾे विया हुआ, पंहिंजी मज़ारुनि में हुया, उन्हनि उते गर्दन झुकाई आहे। जेके रब ताला जा कामिल वली पंहिंजे अमर जेको जिजल जे पाक बदन में हुया, उन्हनि उते गर्दन झुकाई आहे। जेके रब ताला जा कामिल वली पंहिंजे अबे जे पुश्त में हुया, उन्हनि उते गर्दन झुकाई आहे। जेके रब ताला जा कामिल
वली आर में अलवाह में रूहन जी सूरत में होया उन्होंने उते गर्दन झुकाए करे इकरार कयो त अब्दुल कादिर जिलानी तुझो कदम असा जे अखिन ते आए त गर्दन ते भी आए हथ मथे करे जो भेज दस्तगीर को हाणे जेको दस्तगीर जो कदम न मञंदो असां हुनखे वली कोन मञंदासीं छा जेको दस्तगीर जो कदम न मञंदो असां हुनखे वली न मञंदासीं भले उॾरंदो अचे उॾरंदी मख बि आहे उॾण करामत न हूंदो आहे विलायत मिलंदी हुजूर गौस पाक जे कदमनि मां तो जेको अजकल जो बेई करे चवे त हुजूर गौस पाक जो कदम तौबा नऊज़ बिल्लाह उन वक्त जो हाणे उन को असां हुनखे वली न मञंदासीं या जेको अजकल जो उथी करे पंहिंजे मुर्शिद के गौस आज़म चवे त असां हुनखे बि न मञंदासीं असां हुन सां हथ बि न मिलाईंदासीं भले कंहिं में बि लिखियल हुजे जमात सुन्नत जो हुजे किताब जो बि हुजे गौस आज़म दस्तगीर हिकु ऐं हुजूर गौस पाक जो जेको कदम क़यामत ताईं जारी आहे थोड़े देर पर दस्तगीर जो कदम क़यामत ताईं जारी आहे मुझे महबूब सुभाने कुतुब रब्बानी गौसे समदानी किंदिले नूरानी सैयदना अब्दुल कादिर जिलानी बगदाद वाले जवान फरमायो मुरीदी ला तखफ मुरीद गम न कर अल्लाह रब्बी अल्लाह आहे मां अब्दुल कादिर जिलानी नची सुभान अल्लाह हथ मथे दिल ठारे करे जो भेज दस्तगीर हथ मथे करे नारो भेज दस्तगीर पौधा जेको दस्तगीर जो ना आहे वो असां जो ना आहे छो जो विलायत मिलंदी आहे हुजूर गौस पाक जे कदमनि मां सर्टिफिकेट मिलंदो ई हुजूर गौस पाक जे कदमनि मां आहे पोइ जेको हुजूर गौस पाक जे कदमनि में न ईंदो असां हुन हथ न मिलंदासीं मुंहिंजे महबूब सुभाणे कुतुब रब्बानी फरमायो मुरीद तूं थाबड़बो आहे तोखे टेक मां अब्दुल कादिर जिलानी ॾींदो आहियां नचे सुभान अल्लाह जे जो प्रोग्राम यारे शरीफ निस्बत आए प्रोग्राम रखिया उन जो शान पे होने चो सुभान अल्लाह मुझा मुरीद तू थाबड़ पोवा तोके टेक में अब्दुल कादिर जिलानी दी मुझे महबूब सुभाने कुतुब रब्बानी जो फरमाना त मुझो हथ मुरीद मथा इया ये जमीन मथा आसमान इन यदी अला मुरीदी कसमा अलल अर्द नचे सुभान अल्लाह इन यदी अला मुरीदी कसमा अलल अर्द अब्दुल कादिर जिलानी जो फरमाना त मुझो हथ मुझे मुरीद मथा इए आए जी जमीन मथा आसमान तो हाणे कटड़ूअ खे मोकला वञी रुई जमीन मापे वञी रुई जमीन जी माप करे जाथे जमीन उते अब्दुल कादिर जितो जाथे जमीन उते आसमान उहा जमीन जी का टुकड़ी काने का जिते आसमान जी छाव न हुजे मुझे अब्दुल कादिर जिलानी जो मुरीद जिथे भी हुजे अब्दुल कादिर जिलानी जो हथ मथा आहे हथ मथे करे जो भेज दस्तगीर अदा हथ मथे करे जो भेज हाँ दस्तगीर पाण फरमायो त मुझो हथ मुरीद मथा इए ये जमीन मथा आसमान को जिया रुई जमीन आसमान जी छाव का खाली कोने का त पो हे अरबू बुगी वाला मुरीद दस्तगीर जा ये दस्तगीर हथ का परे ना है हथ मथे करे जो भेज दस्तगीर तो एड़ो मुर्शिद मिलियो आ भाग वाला जो अवां जे इन प्रोग्राम में इन गोठ में आज वरी अचन भी दस्तगीर जा बचा पया हथ मथे करे जो भेज दस्तगीर मुझे लजपाल मुर्शिद पाकिस्तान जी अजीम रूहानी रहबर लजपाल मुर्शिद जन्नतुल बकिया वाला जवान पीर सैयद मोहम्मद आशिक शाह जिलानी हथ मथे करे जो भेज उन जा साहब कदा पे अचन हे मुझे वो लजपाल मुर्शिद पीर सैयद मोहम्मद आशिक शाह जिलानी आए पाण फरमायो असा गरीब जरूर आयो फकीर जरूर आयो पर जेकर मर्दासी दा मुस्तफा जे कदमन में मर्दासी बेत नंबर तो मुर्शिद करीम जब रहता पाकिस्तान में मदीने पाक वजन पया तो पाजो जे
पाण हयात या जनाज़ो खणायूं पंहिंजे मुरीदनि खे चयूं पंहिंजे माइटनि खे चयूं असां मदीने वञूं था वापसि न ईंदासीं पोइ जंहिंजी दिलि चवे थी असांखे कुल हुजो उहा अॼु ताईं असां वटि वीडियो मौजूदु पई आहे साईं जी जा अल्फाज़ असां वटि मौजूदु पिया आहिनि रिकॉर्ड पिया आहिनि साईं जी ने पंहिंजो जेरे जनाज़ो खणाए करे मदीने विया साईं जी जे मज़ार जन्नतुल बक़ी मदीने असांजे क़दमनि में हथ मथे करे चयो बेदस्तगीर उन कामिल वली जा बचा पे अचन अवां जे इन प्रोग्राम में अवां जे इन गोठ में इंशाअल्लाह ताला तमाम जल्द तमाम ज़ियारत भी कंदो अल्लाह ताला जे पाक कलाम जी तिलावत लाए दावत अर्ज़ कंदासीं हाफिज़ साईं हाफिज़ कारी अरबाब कादरी के वो अची करे तमाम साईं आडो अल्लाह ताला जे पाक कलाम तिलावत फरमाइंदा नारे तकबीर झूमी करे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नाराए हैदरी नाराए पीर हाथ मथे दिल ठारे करे चो भेर